ख़बरुनि जी शुरूआत हिन ख़बर सां कंदासीं। क़ौमी असेंबली अमेरिकी कांग्रेस जे ठराव ख़िलाफ़ मंज़ूर करे वरितो। क़ौमी असेंबली जी मेंबर शाइस्ता परवेज़ मलिक पारां ऐवान में अमेरिकी कांग्रेस जे ख़िलाफ़ ठराव पेश कयो वियो। ठराव जी मंज़ूरी दौरान मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि पारां एहतजाज कयो वियो। ठराव में ॼणायो वियो आहे त पाकिस्तान हिकु आज़ादी ख़ुदमुख्तियार मुल्क आहे। पाकिस्तान अंदरूनी मामलनि में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत बर्दाश्त न कंदो। ठराव जे मतन मूजिब पाकिस्तान जे इलेक्शन दौरान करोड़े माण्हुनि वोट कास्ट कयो। अमेरिकी कांग्रेस जो ठराव अंदरूनी मामलनि में मुदाख़लत आहे। ठराव मूजिब पाकिस्तान हिकु आज़ादी ख़ुदमुख्तियार मुल्क आहे। पाकिस्तान पंहिंजे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत बर्दाश्त न कंदो। क़ौमी असेंबली 18,877 अरब रुपयनि जी बजट मंज़ूर करे वरिती। जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जूं समूरियूं तरमीमूं रद्द कयूं वयूं। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शरीक थी। क़ौमी असेंबली जे इजलास में आसिफ़ा भुट्टो ज़रदारी भी मौजूद हुई। असेंबली में नए माली साल 2024-25 जे बजट जी शिकवार मंज़ूरी जो अमल मुकमिल थियण बाद 18,877 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट मंज़ूर कई वई आहे। जॾहिं त मुख़ालिफ़ धुर संदन समूरियूं तरमीमूं रद्द थियण बाद बजट खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ़ा भुट्टो ज़रदारी भी इजलास में शिरकत कई। शिकवार मंज़ूरी जे अमल दौरान पीपल्स पार्टी पेट्रोलियम डेवलपमेंट लेवीअ में घटिताई वारी तरमीम वापसि वरिती, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर तरमीमूं ऐवान रद्द करे छॾियूं, जंहिं ते मुख़ालिफ़ धुर राय शुमारी करण जो मुतालबो कयो। 170 असेंबली मेंबरनि पेट्रोलियम डेवलपमेंट लेवीअ में घटिताई जे ख़िलाफ़ वोट ॾिनो ऐं 84 मेंबरनि लेवीअ में घटिताई जी हिमायत कई, जॾहिं त नाणे वारे वज़ीर पाण ई पेट्रोलियम लेवीअ में घटिताई जो ऐलान कयो। पीटीआई जे चेयरमैन बैरिस्टर गोहर अॻूणे स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर केपीके खे घटि मनसूबा ॾियण ऐं फंड्स रोकण जो मामिलो उथारियो, जंहिंजी वज़ीर आज़म पाण ई वज़ाहत कई। सुन्नी इतिहाद काउंसिल जे मेंबर जुनेद अकबर चयो त वज़ीर आज़म चए थो त पीटीआई जे बानी जे हू जेल वियो हो। असांजी हुकूमत आई त तव्हांखे ॿुधाईंदासीं त जेल छा आहे। अवां जेको असांजे औरतुनि सां कयो उहो व्याज समेत वापसि वठंदासीं। सेल्स टैक्स ऑडिट जे लाइ FBR ऑफिसरनि जी अख़्तियारनि में वधीक घटिताई जी तरमीम बि मंज़ूर कई वई। FBR खे सेल्स टैक्स ऑडिट जे लाइ समूरो रिकॉर्ड ऐं डेटा हासिल करण जो अख़्तियार हूंदो। सेल्स टैक्स में FBR 6 वरह पुराणो रिकॉर्ड तलब करे न सघंदी। टैक्स फ्रॉड पकड़ण जे लाइ FBR में टैक्स फ्रॉड इन्वेस्टिगेशन विंग क़ाइमु कई वेंदी। विंग टैक्स चोरी, टैक्स फ्रॉड तहक़ीक़ात ऐं टैक्स चोरी रोकण लाइ कमु कंदी। विंग में फ्रॉड इन्वेस्टिगेशन यूनिट, लीगल यूनिट ऐं अकाउंटेंट्स यूनिट क़ाइमु थींदा, जॾहिं त चीफ इन्वेस्टिगेटर सां गॾु सीनियर इन्वेस्टिगेटर, जूनियर इन्वेस्टिगेटर ऐं ॿियो अमलो शामिल हूंदो। विंग में सीनियर फॉरेंसिक एनालिस्ट, सीनियर डेटालिस्ट ऐं ॿियो अमलो बि शामिल हूंदो। सिंध असेंबली नए माली साल जी 3,056 अरब जी बजट मंज़ूर करे वरिती आहे। जॾहिं त 76 अरब रुपयनि जो फाइनेंस बिल बि मंज़ूर कयो वियो आहे। वरी वज़ीर फाइनेंस बिल ते सहियूं करे छॾियूं आहिनि। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठि थियल सिंध असेंबली जे बजट इजलास जा तफ़सील इन रिपोर्ट में। सिंध असेंबली नए माली साल 2024-25 जी 3,056 अरब रुपयनि जी बजट मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त वॾे वज़ीर नए माली साल जी फाइनेंस बिल ते सहियूं करे छॾियूं आहिनि। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठि थियल इजलास में सिंध असेंबली 3,056 अरब रुपयनि जी बजट जी मंज़ूरी ॾिनी, जंहिं बाद स्पीकर वॾे वज़ीर खे वाधायूं पिणु ॾिनियूं। The ayes have it, the ayes have it, and preamble do stand part of the bill. Title of the bill. Sir, I move that the title of the bill do stand part of the bill. The motion is that title of the bill do stand part of the bill. Those who are for the motion may say aye. Aye. Those who are against it may say no. The ayes have it, the ayes have it, and the title of the bill do stand part of the bill. Now the third reading. Sir, I move that the bill be passed into law. The motion is that the bill be passed into law. Those who are for the motion may say aye. Those who are against it may say no. The ayes have it, the ayes have it, and the bill is passed into law. Congratulations, sir. Congratulations. Mubarak ho. सिंध असेंबली 76 अरब रुपयनि जो बिल पास करे वरितो। फाइनेंस बिल तहत एक्साइज एंड टैक्सेशन जा 37 अरब रुपया आहिनि। रेवेन्यू बोर्ड जा 22 अरब ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू स्टैम्प ड्यूटीअ जी मद में 17 अरब रुपया आहे। फाइनेंस बिल ते तजवीज़ूं न वठण ते मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि एहतिजाज करे ऐवान मां अलामती वॉकआउट कयो। सिंध असेंबली जे स्पीकर अवैस कादिर शाह चयो त तजवीज़ूं जमा कराइण जो वक़्तु ॿ ॾींहं अॻु ई ख़तमु थी वियो हो। रूल्स जी भञकड़ी नथा करे सघूं। असेंबली जे इजलास दौरान सुठी रवायत अख़्तियार कई वई, पर टेपहरीअ वक़्तु रोज़ो टोड़ियो वियो। सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त अपोज़िशन वटि 12 ॾींहं हुआ, कंहिं बि तजवीज़ूं जमा न करायूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त टैक्स नेट में वात कई पई वञे। असां टैक्स नेट में वधीक माण्हुनि खे शामिल करे रहिया आहियूं।
वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो त 45,000 फीस वठंदड़ स्कूलनि खां बि टैक्स वरितो वेंदो, जॾहिं त 25,000 रूम चार्जिस वठंदड़ अस्पतालुनि खां 3% टैक्स वरितो वेंदो। 3,000 फीस वठंदड़ डॉक्टर खां बि 3% टैक्स वरितो वेंदो। सैयद मुराद अली शाह चयो त सर्विस सेल्स टैक्स 13 मां वधाए 15% कयो पियो वञे। 5 लख खां वधीक सालियानो फीस उगाड़ींदड़ ते 3% टैक्स लॻंदो। सिंध असेंबली में बजट ते लॻभॻि 40 कलाकनि ताईं बहस थियो। उन हवाले सां वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो त सिंध असेंबली जे 168 मेंबरनि मां 3 मेंबरनि कसम न खयूं आहे। वॾे वज़ीर चयो त हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ वटि 117 सीटूं आहिनि। सिंध जो अवाम पीपल्स पार्टीअ जी कारकर्दगीअ मां ख़ुशि आहे। क़ौमी असेंबली मां इलेक्शन एक्ट 2017 में तरमीम जो बिल इलेक्शन बिल 2024 मंज़ूर कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तार जो चवणु आहे त कानून साज़ी ऐवान जो इख्तियार आहे। क़ौमी असेंबली में नून लीग मेंबर राणा इरादात शरीफ बिल ते कमेटी जी रिपोर्ट ऐवान में पेश कई। जे बाद कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारा रिथ पेश कई त बिल ते गौर लाइ लॻापियल क़ाइदा मुअत्तल कया वञनि। ऐवान मां रिथ जी मंज़ूरी बाद आज़म नज़ीर तारा रिथ पेश कई त इलेक्शन तरमीमी बिल 2024 गौर हेठि आंदो वञे। उन मौक़े ते कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारा जो चवणु हो त इलेक्शन ट्रिब्यूनल्स बाबति असां इलेक्शन एक्ट जी शिक 140 खे असल हालत में बहाल कयो आहे। उन चयो त कानून साज़ी ऐवान जो इख्तियार आहे, ही अवाम जी चूंडियल नुमाइंदनि जे ऐवान जो इख्तियार आहे। सिंध चवणु हो त 2017 में इलेक्शन तरमीमी एक्ट ते ठाहियल कमेटी में तमामु जमायतूं शामिल हुयूं ऐं कंहिं जो बि इख़्तिलाफ़ी नोट न हो। PTI पार्लियामानी पार्टी जे इजलास में मेंबरनि पार्टी क़यादत ते ख़दशनि जो इज़हार कयो। ज़रियनि मूजिब PTI पार्लियामानी पार्टी जे इजलास में मेंबरनि विच में जहिड़े ऐं इख़्तिलाफ़नि ते खुलियल ख़यालनि जी ॾे वठि कई। इजलास में उमर अयूब ऐं बैरिस्टर गौहर जी मौजूदगी में मेंबरनि क़यादत जी कारकर्दगी ते ख़दशनि जो इज़हार कयो। ज़रियनि जो चवणु आहे त पार्लियामानी पार्टी जे मेंबरनि राय ॾिनी त मुल्की नफ़रतूं ख़तमु करे नई पॉलिसी जोड़ी वञे। बैरिस्टर गौहर अली, उमर अयूब ऐं ज़रताज गुल पार्टी में अंदरूनी इख़्तिलाफ़ ख़तमु करण लाइ कोशिशूं करण ते इत्तफ़ाक़ कयो। ज़रियनि मूजिब मेंबरनि राय ॾिनी त पार्लियामानी पार्टी जे इजलास में सबूरनि गैर लाॻापियल माण्हुनि जी दाख़िला बंदि कई वञे। जॾहिं इजलास हलंदो आहे त मोबाइल फ़ोन या कैमरा इस्तेमाल थींदी आहे जे ज़रिए ख़बरूं ॿाहिरि वञनि थियूं। अहिड़ियूं समूरियूं शयुनि खे फ़ौरी तौर ते बंदि कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ैबर पख्तूनख्वा में हींअर ताईं चीफ सेक्रेटरी जी मुक़ररी न थियण जो ज़िम्मेवार सूबाई हुकूमत खे करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त ख़ैबर पख्तूनख्वा जी अवाम दहशतगर्दी ख़िलाफ़ सभ खां वधीक क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। KPK खे 590 अरब रुपया दहशतगर्दी जो शिकार हुजण सबबि ॾिना विया, पर हिन वक़्त ताईं सूबे में CTD जो इदारो नाहे ठही सघियो। हुन चयो त ख़ैबर पख्तूनख्वा वांगुरु ॿियनि सूबनि में बि दहशतगर्दी खे मुंहुं ॾिनो वियो। बलोचिस्तान ऐं ॿियनि सूबनि में बि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, पर खेनि कुझु न मिलियो। हुन वधीक चयो त ख़ैबर पख्तूनख्वा जे चीफ सेक्रेटरी जी मुक़ररी लाइ टिनि नालनि ते ॿधल पैनल मोकिलियो वियो, पर सूबाई हुकूमत तरफ़ां संदन मुक़ररी बाबति को बि जवाबु नाहे मिलियो। वज़ीर आज़म चयो त असद कैसर एहतराम जे लाइक़ु आहे। संदसि ॻाल्हि खे गौर सां ॿुधी वञे। असद कैसर NFC ते ॻाल्हायो। NFC एवॉर्ड 2010 में ठाहियो वियो। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़ेहरा बलोच चयो आहे त अमेरिकी कांग्रेस तरफ़ां ठहराव पाकिस्तान जे घरू मामलनि में गैर ज़रूरी मुदाख़लत आहे। परॾेही तर्जुमान पंहिंजी हफ़्तेवार ब्रीफिंग में ॿुधायो आहे त अमेरिकी कांग्रेस खे पाक अमेरिका लाॻापनि में मज़बूती लाइ कमु करणु घुरिजे। पाकिस्तान अमेरिका सां गॾियल एतमाद ऐं हिक ॿिए जी अंदरूनी मामलनि में मुदाख़लत न करण वारनि उसूलनि ते लाॻापा रखणु चाहे थो। यादि रहे त 2 ॾींहं अॻु अमेरिकी कांग्रेस 8 फरवरी ते पाकिस्तान में थियल आम चूंडिंग में जो वोटिंग खां पोइ फेरगेर जी दावाउनि जी अणधुरी जाच जे हक़ में ठहराव मंज़ूर कंदे ॾखण एशियाई मुल्क जी जमहूरी अमल में अवाम जी शमूलियत ते ज़ोर ॾिनो हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त अॼु दुनिया खे पेश ईंदड़ चैलेंजिस सरहदुनि खां मथां आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली में ख़ासि इजलास खे ख़िताब कयो। उन चयो त असांजो गॾियल मिशन वाज़े आहे त पंहिंजी कम्यूनिटी जे तहफ़ुज़ ऐं पंहिंजी क़ौम जी सलामती खे यकीनी बणाइण लाइ आलमी सहकार खे हथी ॾियणी आहे। संदसि चवणु हो त असांखे दुनिया में सरहदी तकरार पेश अची रहिया आहिनि। इन सूरत हाल में असांजो इतिहाद ऐं गॾियल अज़म अॻु खां वधीक अहम आहे। घरू वज़ीर चयो त असांखे ताक़त जे इस्तेमाल जूं धमकियूं, परॾेही मुदाख़लत, इज़हार जी आज़ादी में ॾुखियायूं, गुरबत, अणबराबरी, आलमी छिकताड़, फ़ौजी इतिहाद ऐं एटमी हथियारनि जी डोड़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मोहसिन नक़वी जो चवणु हो त मदाफ़ती सफ़ारतकार जे ध्यान जो मर्कज़ तकरारनि जी पाड़ खे पटणु घुरिजे। इन सिलसिले में जनरल असेंबली, ICG ऐं पीस बिल्डिंग केसनि अहम
किरदार अदा करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त पाकिस्तान खे UN पीस कीपिंग में पंहिंजे जिटादार किरदार ते फ़ख्रु आहे, जंहिंमें उन जे 2,30,000 सिपाहियुनि 47 मिशन में हिसो वरितो। पाकिस्तान जो आलमी अमन लाइ एडवांस नज़रियो आहे। सुप्रीम कोर्ट MQM अखबार मुस्तफ़ा कमाल ऐं सेनेटर फैसल वावडा जी गैर मशरूत मुआफ़ी क़बूल करे वरिती। तोहीन अदालत जो नोटिस बि वापसि वरितो वियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल ज़ाती हैसियत में अदालत में पेश थिया। ॿुधणी जी शुरूआत ते मुस्तफ़ा कमाल जे वकील फ़ारूक नसीम दलील ॾिना त मुस्तफ़ा कमाल गैर मशरूत मुआफ़ी घुरी आहे। हू प्रेस कॉन्फ्रेंस में बि निदामत जो इज़हार करे चुको आहे। उन ते चीफ जस्टिस फैसल वावडा खां पुछियो त अव्हां जो वकील नाहे आयो, अव्हां बि माफ़ी घुरी आहे। फैसल वावडा जवाब ॾिनो त जी मान में बि माफ़ी घुरी आहे। TV चैनल्स तरफ़ां फैसल सिद्दीकी एडवोकेट अदालत में पेश थियो। चीफ जस्टिस चयो त तव्हांजे कंहिं बि असील जा अञा ताईं को जवाब जमा न करायो आहे। फैसल सिद्दीकी चयो त TV चैनल्स खे शोकास न पर सादो नोटिस मिलियो हो। चीफ जस्टिस चयो त तव्हां चाहियो था त शोकास बि जारी करे छॾियूं था, तव्हां अदालती हुकम ते अमल न कयो आहे। फैसल सिद्दीकी चयो त लिखत में जवाब जमा कराए चुको आहियां। चीफ जस्टिस चयो त जवाब ते सहियूं चैनल्स ते पर वकील जूं आहिनि। छा तव्हां आइन पसंदि न आहियो? मां सम्झो तव्हां आइन खां ॻाल्हि जी शुरूआत कंदा। जेको कुझु प्रेस कॉन्फ्रेंस में चयो वियो उहो जज खे स्कैंडलाइज़ करणु आहे या न? छा इहा ॻाल्हि जज ऐं अदालत ख़िलाफ़ नफ़रत ऐं तौहीन जोगी नाहे? चीफ जस्टिस चयो त ऑफिसर ऑफ कोर्ट जी हैसियत में अदालत खे जवाब ॾियो। एडवोकेट फैसल सिद्दीकी चयो त फैसल वावडा जूं ॻाल्हियूं तौहीन अदालत में अचनि थियूं। मुस्तफ़ा कमाल जूं ॻाल्हियूं मुंहिंजी राय में तौहीन अदालत में नथियूं अचनि। कराची में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तवानाई बाबति अहम इजलास थियो। इजलास बाद सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई। कराची में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तवानाई वारे खाते जो इजलास थियो। गरजानीअ में तवानाई वारो वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, मकानी इदारनि वारे वज़ीर सईद गनी, सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, तवानाई वारे सेक्रेटरी मुसद्दिक़ खान, नाणे वारे सेक्रेटरी फयाज़ जतो ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सरकारी इदारनि खे सोलराइज़ करण जी हिदायत कंदे चयो त समूरा सरकारी इदारा ॾींहं जो कमु कनि था। सरकारी इमारतुनि खे सोलराइज़ करण सां बिजली जे बिलनि में घटिताई अची वेंदी। नए माली साल में सोलराइज़ेशन जे कम खे तेज़ कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हेस्को ऐं सेप्को जे इलाइक़नि में जेकी बि सरकारी रहायशी कॉलोनियूं आहिनि उहे बिजली जा बिल अदा कनि। जेकी बि सरकारी इमारतुनि में रहंदड़ माण्हू बिल अदा नथा करे सघनि उन्हनि जी बिजली काटी वञे। वॾे वज़ीर हिदायत कई त हेस्को, सेप्को ऐं के इलेक्ट्रिक जा सरकारी इदारनि जा रहियल बिल अगस्त में अदा कया वञनि। बाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त जिते करंट बिल ज़ीरो हूंदो उते लोड शेडिंग न थींदी, जॾहिं त 200 यूनिट बिजली इस्तेमाल कंदड़नि खे बि लोड शेडिंग खां बचाए वेंदो। जहाँ पे ओवर बिलिंग की शिकायत थी वो भी कहा है कि उनको बेहतर किया जाए। जिस तरह गवर्नमेंट के जो बिल्स हैं उनको रिकंसाइल किया जाता है या उनको दोबारा हर जगह पे चेक किया जाता है, तो आम सार्फिन को भी जो शिकायत होती हैं कि जी यहाँ पे ओवर बिलिंग कर दी गई है, उसका भी एक मैकेनिज़्म जो है वो बना दिया जाए। और फिर ख़ास तौर पर वो इलाके जहाँ पे 100 और 200 यूनिट वाले लोग रहते हैं जिनके बिल आते हैं, उनसे करंट बिल जहाँ जहाँ भी होगा वहाँ पे ज़ीरो लोड शेडिंग की जाएगी। सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त के इलेक्ट्रिक खे गुज़ारिश आहे त गर्मीअ में लोड शेडिंग न कनि। के इलेक्ट्रिक जे अमलदारनि सां गॾिजाणीअ खां पोइ यकीन आहे त लोड शेडिंग न थींदी। सिंध सरकार लोड शेडिंग जे मसइले ते अवाम सां गॾु आहे। सैयद नासिर हुसैन शाह के इलेक्ट्रिक खे कातिल कंपनी करार ॾींदे चयो त अॼोकी मीटिंग में बिजली विराईंदड़ कंपनियुनि बाबति अहम फ़ैसिला कया विया आहिनि। सोलराइज़ेशन जे हवाले सां अॼु का बि मीटिंग न थी आहे। जो बिल्डिंग्स इमारतें हमने सोलराइज की हैं उनका अफेक्ट क्या आया है, उसका रिजल्ट क्या निकला है बिलिंग पे ख़ास तौर पे, और लोड शेडिंग और बिलिंग में उनमें क्या कोई फ़ायदा हुआ है, या अगर फ़ायदा नहीं हुआ तो फिर देखा जाए कि भाई आया इनको सोलराइज करना है या नहीं करना। तो इसका जिक्र ज़रूर आया था, लेकिन आज की मीटिंग सिर्फ इस पे थी। CM साहब के भी यहाँ एक तो जो ड्यूज़ थे इनके उन पे बात हुई, दूसरी बात इस पे आई कि ये लोड शेडिंग से उनको जो है ख़ास तौर पर शहरियों को इस अजाब से छुटकारा दिलाया।
सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त के इलेक्ट्रिक जे बिलनि जे मामलनि ते नज़रसानीअ जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं, जॾहिं त सूबाई वज़ीर सईद गनीअ खे कराची डिवीज़न जे कमेटीअ जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। नासिर शाह निगरान हुकूमत जे कयल फ़ैसिलनि खे ग़लति करार ॾींदे चयो त असेंबलीअ में के इलेक्ट्रिक खे लाइसेंस ॾियण वारे फ़ैसिले ते ॻाल्हियूं थियूं आहिनि, जॾहिं त इमारतुनि खे सोलराइज़ेशन करण जो फ़ैसिलो थियो आहे। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी मई जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹3.41 फ़ी यूनिट महांगी करण जी सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते ॿुधणी खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। डेटा जी छंड-छाण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। डेटा जी छंड-छाण खां पोइ फ़ैसिलो ऐं नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। नेपरा चेयरमैन वसीम मुख़्तार जी सदारत हेठि मई जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। मई जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जुलाई जी बिल्स में लागू थींदी, जॾहिं त वाधारे जी सूरत में आवाम ते सेल्स टैक्स समेत 41 अरब रुपयनि जो वाधू बार पवंदो। माहवार एडजस्टमेंट लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक वापेदारनि ते लागू न हूंदी। आलमी मंडी में तेल जा अघ वधण सबबि पाकिस्तान में पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 8 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान आहे। लाॻीतो 4 भेरा क़ीमतुनि में घटिताई खां पोइ 1 जुलाई खां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में 7 खां 8 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़े जो काथो लॻायो वियो आहे। क़ीमतुनि में मुसलसिल 4 भेरा घटिताई खां पोइ 1 जुलाई खां पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 7 खां 8 रुपया फ़ी लीटर वाध जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहनि दौरान आलमी मार्केट में पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में $4.4 फ़ी बैरल ऐं डीज़ल जी क़ीमत में $5.5 फ़ी बैरल वाध जो अंदाज़ो लॻायो वियो आहे। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब डेप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां गॾु सफ़ारी पार्क में 2 नवनि मनसूबनि जो इफ़्तिताह करे छॾियो। उन मौक़े ते मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो त नवां मनसूबा ॿारनि तोड़े वॾनि खे जदीद तफ़रीही सहूलतूं फ़राहिम कंदा। हुन चयो त ॿई नवां मनसूबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाया वेंदा। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो वधीक चवणु हो त मनसूबनि सां ॿारनि खे तफ़रीह ऐं मल्टी एडवेंचर जूं सहूलतूं मिलंदियूं। DIG सिखर पीर मोहम्मद शाह चयो आहे त मुबारक लखण पुलिस चौकी ते हमले बाद घोटकी पुलिस कचे में लथल आहे। सरहद में मीडिया सां ॻाल्हाईंदे DIG चयो त पुलिस चौकी ते हमिलो राहिब शहर ऐं संदराणी गैंग जे धाड़ेलनि गॾिजी कयो। हमले बाद धाड़ेल हिकु पुलिस अहलकार अब्दुल फतह अब्बासी खे अगवा करे कचे तरफ़ खणी वियो। सखर डिवीज़न में गैर कानूनी सरगर्मियुनि में मुलविस हुजण जे इल्ज़ाम हेठि 5 SHOs मुअतल कया विया। DIG सखर पीर मोहम्मद शाह 5 SHOs खे मुअतल करे छॾियो। मुअतल कयल SHOs में मुस्लिम शेख मोहम्मद सादिक अब्बासी, कादर बख्शर ऐं ॿिया शामिल आहिनि। मुअतल कयल SHOs खे B कंपनी सखर में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में 2 जवाबदारनि शेर मोहम्मद शेख ऐं मोहम्मद रमज़ान शेख जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थींदड़ ॿिए जवाबदार सेंट्रल जेल हवाले थियल आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार ऐं ज़मानत ते आज़ाद 6 जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। ATC कोर्ट जे जज अब्दुल रहमान काज़ी जी अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान फरियादी करमुल्ला महर, वकील सोहेल खोसो, प्रोसिक्यूटर ऐं जवाबदार धुर जा वकील पेश थिया। अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में नामज़द जवाबदार बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर, मासर बशीर महर, मुनवर महर, शेर मोहम्मद शेख ऐं मोहम्मद रमज़ान शेख खान ॾोहो बाबति पुछाणो कयो वियो, जिन ॾोहो मञण खां इनकार कयो। अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार ऐं ज़मानत ते आज़ाद 6 जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू करे ॿुधणी 12 जुलाई ते मुलतवी करे छॾी। ख़बर शामिल कनासी लाड़काणो मां मुहर्रम हराम दौरान अमन अमान कायम रखण लाइ SSP ऑफिस में DIG लाड़काणो नासिर आफ्ताब जी सरबराही में अहम इजलास थियो। इजलास में 5 ज़िलनि जे SSPs तोड़े मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि तोड़े अहले सुन्नत जे अॻवाड़नि ऐं आलिमनि शिरकत कई। इजलास में मुहर्रम दौरान अमन जी फ़िज़ा कायम रखण ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त करण ते ज़ोर ॾिनो वियो। इजलास में मज़हबी धुरियुनि पारां पेश कयल मसइलनि खे फ़ौरन हल करण ऐं ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल करण जो फ़ैसिलो बि कयो वियो। मोरो में सिंध यूनाइटेड पार्टी पारां शहर जे इज्तिमाई दरपेश अवामी मसइलनि ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। शहर जी सियासी समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻवाणनि समेत शहर जी सॼाण धुरियुनि वॾे अंग में शिरकत कई, जिते SDP अॻवान मोहम्मद यासीन सूमरो,
APC में आयल सभिनी पार्टियुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि जो आदर भाउ कयो। असलम कोरे जो अब्बास खोखर ऐं ॿिए चयो त तारीख़ी शहर मोरो जेको हिन वक़्तु अनेक मसइलनि जे भर चढ़ियल आहे। शहर में चोरियूं फुरियूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। बिजली जी अणएलानी लोड शेडिंग सबबि अस्पतालुनि में मरीज़ ऐं घर में माण्हू तड़पी रहिया आहिनि। हुननि चयो त शहर में गंदो पाणी रोड रस्तनि ते दुबनि जी शक्ल में बीठल नज़र अचे थो। हिन नाला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मोरो जे शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी मुहैया कयो वञे। डॉक्टर तहमीना खे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो आहे। डॉक्टर तहमीना नागराज खे वाइस चांसलर मुक़ररु करण जो पिणु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि डॉक्टर तहमीना मुस्तफ़ा नागराज शाह लतीफ़ यूनिवर्सिटी वक़्ती वाइस चांसलर मुक़ररु कई वई आहे।